शहदादकोट खां गुलज़ार अहमद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ शहदादकोट में दुबई जे मशहूर बिज़नेसमैन मरहूम आसिफ जमाली जे भाउ शाहिद जमाली मासाद करम मक्सी ऐं ॿियनि दोस्तनि सां गॾु एहतिजाजनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी शहदादकोट प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो त 1 साल अॻु मुंहिंजे भाउ मीर आसिफ जमाली खे मुबैना तशदुद करे सिलो पाइज़न ॾेई क़त्ल कयो वियो आहे, जंहिंमें संदसि जा 3 वेझा दोस्त मुलविस आहिनि। हुननि मरहूम आसिफ जमाली जे 3 वेझनि दोस्तनि तारिक जमाली सुहेल चांडियो दादा प्रकाश मथां मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो त हुननि मीर आसिफ जमाली खे क़त्ल करे संदसि जे 4 अरबनि खां वधीक रोक रक़म मुख़्तलिफ़ गाॾियूं ऐं मुल्क समेत दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठा आहिनि ऐं असां अज़ीज़नि भाउ मरहूम जे अमड़ घरवारी ऐं औलाद खे कुझु बि न ॾिनो आहे। हुननि चयो त भाईजान खे कराची जे ग़ैर मयारी अस्पताल में इलाज लाइ तरसायो वियो, बाद में हुनखे ड्रामाई अंदाज़ सां मौत जो ॿुधाए सोशल मीडिया ज़रिए भाईजान जे फ़ौत थियण बाबति आगाह कयो वियो। हुननि चयो त भाईजान जा मुबैना क़ातिल असां मथां केस दाख़िल करे असांखे हिरासा करे रहिया आहिनि, असांखे केस तां हथ खणण लाइ ज़ोर भरे रहिया आहिनि ऐं मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि हिकु सवाल जे जवाब में चयो त असां बि मुबैना क़ातिलनि मथां अदालत में केस दाख़िल करायो आहे ऐं भाईजान जे क़बर कुशाई जी बि अदालत खे दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिं मां उमेद आहे त असांखे इंसाफ़ मिलंदो। हुननि वस वारनि कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी क़ातिलनि खां रक़म, बंगला, प्लाट ऐं गाॾियूं वापसि कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। उन मौक़े ते नूरदीन मक्सी, असकर अली जरवार ऐं ॿियनि ॿाहुनि में कारियूं पटियूं ॿधी प्रेस कॉन्फ्रेंस में मौजूदु